हर साल वांगुरु ताजदार अंबिया शाफी महशर सैयद दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मीलाद मुबारक जे अंदर परे परे खां मुस्तफ़ा जा गुलाम हाज़िर थिया आहिनि। सुबुह खां दोस्त असां खां हिन मीलाद मुबारक जे प्रोग्राम में गॾु आहिनि। काफ़ी तादाद में उलमा इकराम तकरीबूं कयूं आहिनि। मां सिर्फ़ु तव्हां खां दुआ पिनण जी लाइ त दुआ है अल्लाह ताला मुस्तफ़ा जे मीलाद जे सदक़े में जेके बि आया आहियूं अल्लाह उन्हनि जो सभु मुश्किलातूं दूर फरमाए, बीमारियूं दूर फरमाए, मुसीबतूं दूर फरमाए, कर्ज़ वारनि जा रब कर्ज़ दूर फरमाए, जाइज़ इरादनि में कामयाबी अता फरमाए। असां मुस्लमान खे पाण में मुहबत अख़ुवत उल्फत अता फरमाए। हिते को बि मख़सूस गिरोह न आहे जंहिं में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह परिभाषा में मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान जो ख़ुशबूरीअ वारो प्रोग्राम आहे। सभई हिन में सभु क़ौमूं बि जे दोस्त जो दफ़ा ज़ातियुनि जा नाला खणा बाबा मां जो तूं अचे पीर सां गॾु पीर बि कोन थो हाणे मां 150 ज़ातियुनि जा नाला खणा या तंज़ीमुनि जा नाला खणा जंहिं बि महबूब जो कलमो पढ़ियो आहे सभु हिते शरीक आहियूं ऐं जन बि हिन प्रोग्राम खे पैसा ॾेई चंदो ॾेई नंगर ॾेई गुल ॾेई या टेक ॾेई असांखे तौसूल में मीलाद स्वीकार जे लाइ आफ़त ॾिनी आहे। अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे दुनिया आख़िरत जूं नेमतुनि सां माला माल हाणे दुआ थींदी हाई स्कूल में मुंहिंजा मुर्शिद तव्हां सभिनी जा महबूब सैयद अब्दुल कादिर जीलानी दामत बरकातहुमुल्लाह अलिया मुर्शिद करीम जे दरबार जा सज्जादा नशीब तशरीफ़ फरमाए। साईं क़िबला साहिब ज़ादा महबूब अहले सुन्नत सैयद ज़ीर शाह जीलानी भी तशरीफ़ फरमाए। हींअर हाई स्कूल में हलंदासीं ॾाढी थधी छांव आहे नंगर तव्हांजो इंतज़ार थो करे पर जीअं निभायो दुआ जे लाइ ॿाहिरि ग्राउंड में 2 मिंट बीहो। मां तकरीर जो टाइम बि तव्हांखे ॾिनो आहे न त सुत हुजो आहे 3 ताईं। हाणे साईं जन जी गाॾी अॻियां